नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त के मोरो में खबर ॾींदड़ मोरो में चो๊हाण برادري ऐं सियासी समाजी धुरिन जो नौजवान शाहजहान चो๊हाण जे قاتلن जी गिरफ्तारी लाइ احتجاجي मुज़ाहिरो सख़्त नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरनि चयो त बासर वडेरो अब्दुल गफ़ार डहराज, मुंशी इख्तियार सोलंकी, कमदार अनवर कलोड़ो ऐं वडेरो ॾियाम शबीर डहराज पंहिंजे साथियुनि सां गॾिजी असांजे नौजवान खे क़त्ल करायो वई। असां हिन वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़ाहमत कयूं था ऐं असां आला इदारनि खां मुतालबो कयूं था त हिन केस में जेके बि नामिनेट क्रिमिनल ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करे फौरी सज़ा ॾिनी वञे ऐं असां हिन मीडिया जे दोस्तनि जे तोसे सां ऐं हिन ज़ुल्म ऐं रहज़ननि क़त्ल कंदड़नि खे इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त तव्हां ख़ुशि न थियो त शहीद शाहजहान चो๊हाण जो क़त्ल ईअं असीं रायगा थियण कोन ॾींदासूं ऐं असीं हिकु तहरीक हलाईंदासीं जेसीं ताईं नौजवान जा क़ातिल गिरफ़्तार न थींदा। चो๊हाण बिरादरी हर डिस्ट्रिक्ट तोड़े तहसील में पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराईंदी। हिननि वधीक चयो त रियासत अंदरि हिकु रियासत क़ाइमु कंदड़ बदमस्त वडेरे असांजे नौजवान खे घुराए पंहिंजे घर में क़त्ल करे छॾियो। हिन मथां तेज़ाब भारे दादू ज़िले जे तालका मेड़ में हिन खे फिटो कयो वियो ऐं इहो लाश पुलिस खणी वारसन हवाले कयो। हिन महिल ताईं वडेरो गिरफ़्तार न थी सघियो आहे। असां जो IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो फिरोज़ खे पुरज़ोर अपील कयूं था त नौजवान जा क़ातिल गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे त जीअं कानून जूं तक़ाज़ाऊं पूरियूं थियनि, न त ॿी सूरत में एहतियाजी इदारो वसी कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।